नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त थरपाकर में मिठे पानी जी फरहामी लाइ लॻायल मेगा फिल्ट्रेशन प्लांट में करोड़ रुपयनि जे घोबियुनि जो इंकशाफ थियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी सुहेल अहमद कुरैशी मिस्ट्री शाह मेगा फिल्ट्रेशन प्लांट जो ओचितो दौरो करे ॿिनि कामरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी 2019 खां बंदि पियल मेगा फिल्ट्रेशन प्लांट जे दौरे दौरान पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे एग्जीक्यूटिव इंजीनियर मोहम्मद असलम राहरी ऐं असिस्टेंट इंजीनियर मोहम्मद इद्रीस खे मुअत्तल कयो। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी मुताबिक मिस्ट्री शाह मेगा फिल्ट्रेशन प्लांट खे हलाइण लाइ ठेकेदार खे करोड़ रुपया बि जारी कया विया हुआ, पर इन बावजूद को बि कम नज़र नाहे आयो, जंहिं करे ॿिनि कामरनि खे मुअत्तल कया वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त थरपाकर में मिठे पानी जी फरहामी लाइ लॻायल मेगा फिल्ट्रेशन प्लांट में करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इंकशाफ थियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी सुहेल अहमद कुरैशी मिस्ट्री शाह मेगा फिल्ट्रेशन प्लांट जो ओचितो दौरो करे ॿिनि कामरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी 2019 खां बंदि पियल मेगा फिल्ट्रेशन प्लांट जे दौरे दौरान पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे एग्जीक्यूटिव इंजीनियर मोहम्मद असलम राहरी ऐं असिस्टेंट इंजीनियर मोहम्मद इद्रीस खे मुअत्तल कयो। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी मुताबिक मिस्ट्री शाह मेगा फिल्ट्रेशन प्लांट खे हलाइण लाइ ठेकेदार खे करोड़ रुपया बि जारी कया विया हुआ, पर इन बावजूद को बि कम नज़र नाहे आयो, जंहिं करे ॿिनि कामरनि खे मुअत्तल कया वियो आहे।